खैरपुर में पानी बचायो सिंध बचायो जे नारे हेठ पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां वॾी एहतजाजी रैली कढी वई। वसाण हाउस खां प्रेस क्लब खैरपुर ताईं निकतल रैली में एमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी, जिले सदर हाजी नवाब खान वसाण, एमएनए नफीसा शाह जीलानी, एडवोकेट एजाज अहमद खोड़ो समेत वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। एमएनए जावेद अली शाह जीलानी ख़िताब कंदे चयो त सिंध अॻेई 23 सैकड़ो पाणी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। जेकॾहिं तकरारी केनाल थिया त सिंध में पाणी बचंदो ई कोन। पीपल्स पार्टी अॻवाननि वाज़े कयो त सिंध जे हारियुनि ऐं कुड़मियुनि जे हक़नि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न थींदी। पाणी जी हिफ़ाज़त लाइ हर तकलीफ़ भोगण लाइ तयार आहियूं। रैली गंबट किंगरी सबुदेरो कोटडिजी फेसगन नारो समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुकनि मां आयल सियासी समाजी अॻवाननि कारकुननि चेयरमैननि काउंसलरनि ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन पाणी बचायो सिंध बचायो जा बैनर ऐं प्ले कार्ड पिणु खयां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची